हिए जो वणन खा लांदा आहिनि त रब अॻे ई उन्हनि जे लाइ रिज़्क़ ज़मीन ते विछाए छॾींदो आहे। खाओ हे दस्तरखान ये लहन रिज़्क़ मिलन तो भेटाई छा चो तो जनी दाद न बिज तिन पुण तुंहिंजो आसरो। हां ये दुकान ते आसरो थस, ये मकान ते आसरो थस, हिन जो चोरी ते आसरो आ, धाड़े फुर ते थस। जे तो जनी दाद न बिज तिन पुण तुंहिंजो आसरो पोए उभारी सिज अवल दी उन्हनि खे ओ पखी जीत जड़ा प्याथा ज़िक्र करन पंज साईं खे शब रोज सजन। ओ तू भी वक्त असुर जे बाडाए अदा मिठी निंड नेणन जी फिटाए अदा पंज साईं खे बाडाए अदा मिठी निंड नेणन जी। वाणियो आयो तोते सुबह जो जागियो त अल्लाहु 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 आयो पंजरे में हुयो न, पंजरे में ये लोडो ॾिनो पंजरे राम राम तोते जो अल्लाहु राम अल्लाहु मूं वट भी आया तोते वांगुर। मां सुनी थो जेल में हुजा 5 साल पूरा जेल वो आया सलाम हे किला बकिला थई सूफ हिन में बकिला नारंगी थई जैतून थई पंजा अचनी था जंदे बयो असां पो भी कम अचूं था। मां जो खयो मोटायूं वण जान छड चिपो छा कने वरी अञा न फिरंदे मुझो भली छा भी थी पे पर कोन छडबो। ओ भली छा भी थी पे पर कोन छडबो। जेल में उदो सुरुगो नातू ठाईंदो भली छा भी थी पे पर कोन छडबो। सुने मुस्तफा जो कर कोन छडबो भली छा भी थी पे कोन छडबो। केर तो छडे महबूब के? अरे महबूब जो एड़ो आ अर्ज पे कयूं हाने तोते के बटे चंबा है चंबा हणी राम तोते जो अल्लाहु पंजरे मां बाहर कढी पर पटे ये पर खंभ राम तोते जो अल्लाहु वरी खंभ पटे राम जी अल्लाहु वरी खंभ पटे जी राम जी अल्लाहु हिकड़े पासे जा खंभ पटजी बे पासे जा पटे 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 जने तोते के पर सजाव्या हल्या हाने मुक्कू हणी राम तोते जो अल्लाहु रब जो तोता ओ राया मुझी मर्जी आ गाल करे बुधाइन जल्दी चवीस ओ मुझा खंभ पटण वारा ओ श्री के धक हण वारा खबरदार अगे क्या खबर न हुई राम से कार्यो थई हाने पाजो रब सा मिलियो आया अल्लाह जो जिक्र कयो थ जे मुके पैदा कयो आ हाने जान देई सगा तो पर पाजे मालिक जो जिक्र छडे न तो सगा। वो तू पखी आई पखी ना तू इंसान आही हबीब जो उम्मती आही मदीने वाले घोट जो उम्मती आही उन जो उम्मती आही अल्लाह जो कसम आ जेको अड़ियन जो आधारा यतीमन जो यारा उम्मत जो गमखारा मिस्कीनन जो मददगारा ओसी ताई जन्नत में नवी दो जैसी ताई सब का अव्वल पांची उम्मत जन्नत में वठी नवी। मौलवी साहब जो चवे त असां आदम अलैहिस्सलाम ॾे वेंदासीं, मूसा अलैहिस्सलाम ॾे वेंदासीं, ईसा अलैहिस्सलाम ॾे वेंदासीं, हज़रत दाऊद ॾे वेंदासीं, असां कोन वेंदासीं। को भी किताब जो हवालो ना है। आदम अलैहिस्सलाम जा उम्मती आदम वटि वेंदा, मूसा
मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती मूसा कलीमुल्लाह वट वेंदा, ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती ईसा अलैहिस्सलाम वट वेंदा। उहे चवंदा त अॼु शफाअत जे लाइ असां खे ॻाल्हि न कयो, हिकु महबूब अथो उन ॾे वञी सघो था, पर असां जे महबूब जा उम्मती महबूब जे हूंदे काॾे वेंदासीं? न चई सुभान अल्लाह। ऐं हू भी न भुलंदो, असां भी न भुलंदासीं। महबूब उम्मत खे सुञाणींदो। जेके सलात पढ़ंदा आहिनि न हज ते वञी केतिरा लख हूंदा आहिनि, महबूब फरमाईंदो आहे हर हिक खे सलाम जो जवाब ॾींदो आहियां। मुल्ला खां पुछ महबूब खे घणियूं ज़ुबानूं हुयूं? ज़ुबानूं घणियूं हुयसि जो हेतिरा 6 लख अचनि 10 लख अचनि, सलाम जो पढ़े न हिकिड़े ई टाइम सभिनी खे जुदा जुदा जवाब मिलंदो आहे। पुट 2-3 ॾींहं न लॻंदा आहिनि, उन टाइम हर हिक खे सलाम जो जवाब महबूब ॾींदो आहे। छो तो महबूब जी ज़ुबान जी पंहिंजी रफ़अना लक ज़िक्रक। अल्लाह फरमाए थो हबीब तुंहिंजे रफ़ात खे असां बुलंद कयो आहे। रफ़ात लफ़्ज़ वरतला रफ़्तार मंझा। अल्लाह चए थो महबूब तुंहिंजे हथनि जी पंहिंजी रफ़्तार आहे, तुंहिंजे पेरनि जी पंहिंजी रफ़्तार आहे, तुंहिंजी ज़ुबान जी पंहिंजी रफ़्तार आहे, तुंहिंजे अखियुनि जी पंहिंजी रफ़्तार आहे, तुंहिंजे कननि जी पंहिंजी रफ़्तार आहे। सभु रफ़्तारूं हेठि आहिनि, तुंहिंजी रफ़्तार आला आहे। तुंहिंजी रफ़्तार जो इहो कमाल आहे जो अर्श मुअल्ला ते उम्महानीअ जे घर मां बैतुल मुक़द्दस का सतो आसमान सिदरा ला मकान अर्श मुअल्ला मोटी आए त पानी हले पियो, तालो लुॾे पियो। हे मुस्तफा जी रफ़ात जो कमाल। अल्लाह महबूब खे चाहियो, हेरे तवज्जो कर। अल्लाह महबूब खे मोकिलियो। अब महबूब दुनिया में घणनि माण्हुनि वटि हूंदा। हिकिड़ो माण्हू कंडियारे में हिकिड़े ते आशिक़ थी पियो। मिसाल थो ॾियां, आशिक़ थी पियो। हाणे आशिक़ जो थी पियो, ज़ात जो हुजे सैयद, आशिक़ थी पियो। सुभान अल्लाह। वरी सही ठकाए थियो त गांगरे खे भी मस्ती खई, राहिब में कढ लगी वई। साईं शबीर शाह आशिक़ त मां छा हिन खे भी वणी वियो। सुणो आयो जो साईं मोहम्मद याकूब तुर्क हेॾो से दिलदार चांडियो। 4 आशिक़ थी वियासीं हिकिड़े माशूक जा। हाणे सच ॿुधायो इहे 4 ई ठहंदा सही पाण में, या माशूक मर्दो या आशिक़ पाण में मर्दा, या माशूक जो सिर चचो। हो चवंदो त तूं राहिब सां घणो छो थो ॻाल्हाईं? साईं चवंदो से कंडियारो मुंहिंजो आहे, मुरीद खे आर्डर ॾियां त राहिब सुधो ग़र्क थी वञे, मूंखे चले तूं राहिब जे कढ। राहिब चवंदो तूं याकूब जे कढ। हिकिड़े आशिक़ जी अल्लाह चए थो त तव्हां विढ़ंदा हो, पर मां पंहिंजो महबूब मोकिले ऐं मां तो चवां जेको मुंहिंजे महबूब जो आशिक़ थींदो, मां अल्लाह उनखे पंहिंजे दोस्तनि जी लिस्ट में नालो लिखाए ऐं नालो लिखाए चवंदो मां त वञ लोड़े वारो साईं दिल मुराद मुंहिंजे महबूब जो आशिक़ अथई। नथो चवी सुभान अल्लाह। अल्लाह तो चवे तव्हां आशिक़ थींदा वञो, तव्हां आशिक़ थियो मां तव्हां सां प्यार कयां। मौला हे त पाण में हिकिड़े महबूब ते मरन पिया ऐं तूं तो प्यार करे। अल्लाह फरमाए थो हिकिड़े ॾिहाड़े बिलाल जॾहिं आशिक़ थियो, बिलाल जॾहिं महबूब ते आशिक़ थियो, अल्लाह ताला फरमाए मलाइको लही वञो। चई काॾे वञो? चई 9 आशिक़ हिकिड़ो भर्ती थियो आहे, वञो ज़ियारत कयो। भर्ती थियो आहे 9 आशिक़ भर्ती थियो आहे बाबा, आर्डर वतो अथस वञो ज़ियारत कयो। मलाइक लही पिया अचनि। साईं मलाइक हीअं जो अचनि पिया, महबूब मलाइकनि खे ॾिसे पियो, बिलाल खे ॾिसंदा उहे हलिया पिया वञनि। हुज़ूर मुर्कन पिया। चओ सुभान अल्लाह। अल्लाह महबूब जो मुर्कन ई निरालो आहे। हां मुर्के त कमरो रोशन। मुलाए बटी दंद जो पट हेठा चप हेठ कर मथा मथे कर, 32 दंद कढ जे करे घर में रोशनाई थे त मां निखराए वञ। मदीने वारे घोट
जे दंद मुबारक जी 40 पत्ती ज़ाहिर थी अम्मा आशा केर आशा मोमिनन जी अम्मा जीजल अम्मा लाहौर जी मोची बाजार में हिकड़े गुस्ताखी कई अम्मा आशा सिद्दीका जे शान में अची एहतजाज था जुलूस निकता जी है सलमान तासीर ले निकता ये उन जे ले भी निकता माने वाय वेला करे विधि हिकड़ो वेचारो टांगो हलाए तो चे यार मौलवियो छा जुलूस आ जी यार अम्मा आशा जे लाल हिन घट वध गालायो आ ज़ालिम असा एहतजाज पिया कयूं मोची चो तो वाह उन चो टांगे वारे चो वाह जो वारो कर अम्मा के गार नी थस महबूब जी प्यारी कुआर के घट वध गालायो थस अज मारे टांगो घर में छडे छुरी खई रात जो चोरी उनजे घर में टपे सीने ते चढ़ी जागाए ये सीने में ये खंजर हणी जागाए करे चईस त अम्मा आशा केर आशा सैयदा आशा केर आशा तैयबा आशा केर आशा ताहिरा आशा मोमिन की अम्मा सिद्दीक अकबर जी न्याणिया मुस्तफा जी घर ध्यानिया फरमाई अम्मा आशा जा बच्चा अना जियरा है न तू महबूब जी घरवारी असा जी अम्मा जे लिए ये लफ्ज गलाए मारे खंजर सूदो पेश पियो उन्होंने जेल में बंद करायो जेल में जी पोतो सुतो मदीने वारो घोट जेल में पोतो तो उठ दीदार कर उठ हिय जो भाकुर पाते जागियो तो जेल सजो खुशबू सा भरजी वियो आ मानू जागंदा व्या गाल छाए हिते केर आयो हे रोए गुजारो कतार जी महबूब आयो वञन त कोरट में हिकड़ो ही पन्नो ही कोने काडे व्या केस करे व्या जज गोले बिठो जी वञ को केस ही तो ते कोने ओरे नी कादरी के केड़ी परवाह तुजी मुमताज कादरी के जुलूस मुल्ला तो कठिया कम असा का कम को भी कादरी है सुन्ने ने गैरत कइया अल्हम्दुलिल्लाह मुझा मिठाई दे तवज्जो कर अर्ज पे गाल याद आहे रहना केड़ी तू किथे साईं नौ किताब लिखे तो ना ओडे हिकड़ो तो लिख जी आयो हेरे तवज्जो केड़ी गाल पे अर्ज कर याद आए बिलाल सुभान अल्लाह वाह वाह बिलाल हाने नौ भर्ती थियो बिलाल जी ज़ियारत मलाइका कंदा पे वने महबूब खिले पियो बिलाल अर्ज कयो या रसूल अल्लाह मुखे दिसी खिलो था मुजा चपतुल्ला वार गुंडीदार महबूबन फरमायो बिलाल मां खुश थी खिला तो तू अज आशिक थियो इन मुजो थिया कि अल्लाह मलाइकन के मोकलियो मुजे महबूब जो नौ एकड़ो आशिक भर्ती थियो आ वनो इनी जी ज़ियारत कयो ओ मुल्ला जी मसला साफ हो गया पांचा गलोल तई पांजो गोड़ो तई पढ़ायो पाण तई टोड़ो पांजे गिची में विदो तई उए गोड़ा तो ठाए हणाए हाने बुधाए त बिलाल जे लाई वाक्यो तो लिखियो आ तुझे किताब में मा पढ़ियो आ मलाइका ज़ियारत पिया करन अरे महबूब जो नौ आशिक भर्ती जो बिलाल अल्लाह मलाइकन के मोकलो तो ज़ियारत कयो वनो मुझे आशिक जी ज़ियारत कयो जे करे असा के अल्लाह चयो त वकुनु मा सादिकीन मुझा सच्चा बाना तो वनो इन जी सोबत अख्तियार कयो जे असा कलंदर ते वनु असा साईं लोड़े शरीफ ते वनु असा अल्लाहबाद कंडियारे वनु असा फजलाबाद मादली वनु असा कंबर में हुसैन शाह कंबर वारे वट वनु असा गफाराबाद वनु असा पीर मिठा दे वनु असा बिलाल मखदूम दे वनु त शिरक जी फतवा तो लगाए ये नबी जा आशिक आहिन इनन जी ज़ियारत मलाइका भी कंदा त इंसान भी कंदा रहा तेरे तवज्जो अन्या बुझ जाएगा अब महबूब आशिक घना बुधाया था मां उन जा कंडियारे वारे महबूब जा चार आशिक थी पिया आयो जो इज़राइल महबूब के वर्के वालियो महबूब मरी हाने हेरे तवज्जो कर खिली गाल के न जाए मां गाल समझाया तो खिलाने लेना है गाल महबूब मरी आशिक घना होए लाशारी के खबर न चार साईं असदुल्लाह दी चोई कोन
बेन मुझे यार ने तंदी चो कोन हाने आशिक जी पे चार सैयद तुर्क गांगरो चांडियो रखया ला ठीक है हाने आशिक चार आस्ते आस्ते माशूक तवियो आस्ते आस्ते नंबर आयो साईं राहिब जो अला हयाती दे समूह जी उम्र भी न गेरे मैं एकड़ो मिसाल तो दिया अत बाकी घणा आशिक बचा ट्रे आयो जो वारो साईं किबला भी मैं शौक थे उस्ताने वनी महबूबा शामिल अब बाकी घणा आशिक बचा साईं मोहम्मद याकूब के अल्लाह हयाती दे ए आयो जो वारो साईं भी बाकी घणो बचो चांडो तो ही डाढो बाकी बचो एकड़ो आयो जो वरी इजराइल वारो पूरो के चांडे डाढे मिन्नत कयस जारी कयस दिलदार से मेहरबानी कर मुजी जान त छड टे आशिक के न्या थई सी खबरदार मान छडी आयो जो इनके भी नहीं हाने न इश्क रहो न महबूब रहो न आशिक रहो ये पर अल्लाह पांजो महबूब मोकलियो अबू बकर दिसी आशिक थियुस उमर दिसी आशिक थियुस उस्मान दिसी आशिक थियुस अली दिसी आशिक थियुस बिलाल दिसी आशिक थियुस सवा लख नबी साईं जा सहाबी हैं सवा लख जिन 1,24,000 नबी आया एड़ी तरह 1,24,000 मुझे महबूब जा गुलाम हैं सहाबी हैं ये इंसान हैं जिन इन का अलावा हैं जिन भी असहाबी थी गुजरा जिन भी असहाबी थी गुजरा है उहे अना जुदा हाने बुधा उहे त थिया दिसी आशिक अल्लाह फरमाए त मुजा महबूब ए आशिक माशूक मरियो इश्क खत्म पर महबूब तू मरंदे कोन तो ते मौत आई कोन तू जे करे जाहिरा तभी आशिक मानु आशिक थींदा रहंदा तोखे दिसी पर जे तू रोजे अतर में सुमते 1400 साल गुजरी विदा पो भी कंडियारे में बच्चो जमंदो ए जमन का बाद निकरदो रबिउल अव्वल जो महीनो ईंदो त चोंदो सरकार की आमद मरहबा तुझा आशिक वधंदा रहंदा अरे पता चला जब माशूक के जलवे नजर नहीं आते माशूक का चेहरा नजर नहीं आता तो आशिक नहीं पड़ते आज 1400 साल गुजरने के बाद फिर भी दुनिया के खित्ते खित्ते में आशिक पैदा हो रहे हैं इससे पता चला कि नबी मौजूद है इसलिए तो आशिक पैदा हो रहे हैं जे महबूब न हुजे त आशिक काने उठेन खबर पई त महबूब आहे तने त मुस्तफा जा आशिक वधंदा रहन आशिक वधंदा रहंदा मुस्तफा आहे आहे अज भी मुस्तफा जा जलवा आहे बाकी एकड़ी गाल कई चौंदा ना ता एक मानू मरियो जीरो आ दो मरियो बस बजहान एक मरण दो जीण ये ना है जहान ट्रे मरहला इंसान के जहान में सिर्फ मौत है हयाती ना है मानू ता चवे बस ब मरहला है ना एकड़ो मरण जीण दो मरण ये तो चबो एक हयाती दो अल्लाह फरमातो ना मरहला ट्रे है एक मौत भी हयाती ट्रे मरहलो आ जो को अल्लाह ताला फरमातो वला तकूलू लिमन युक्तलु फी सबीलिल्लाह जके मु अल्लाह जे रस्ते ते गाल सबील जी वाट जी अल्लाह जे रस्ते ते कत्ल कया वया वो कत्ल उनन के मानू करे या इजराइल करे मानू कत्ल करे या इजराइल करे फी सबीलिल्लाह जी गाल है तवज्जो कुरान के समझ फी सबीलिल्लाह जके अल्लाह जे रस्ते में इनन की मुअल न चो मुअल न चो ठीक है सही कत्ल थियो शहीद मुअल न चौस ना जनाजो पढ़ूस हां जनाजो पढ़े नियत कया तो नमाज जनाजा ये चौ हां चौ कुल्ले ते खणो ना हां कुल्ले ते या अल्लाह कुल्ले ते तो मुर्दे के खणबो अल्लाह फरमाए तो मुअल न चवे खयो कुल्ले ते दा वने मुअल न या अल्लाह कब्र ठे थी कब्रिस्तान में पुजी जाऊं अल्लाह चे तो मुअल न चो या अल्लाह ने कब्र खोट जेस्ती अल्लाह चे तो मुअल न चो या अल्लाह कब्र तैयार थी वैया अल्लाह चे तो मुअल न चो या अल्लाह ने कब्र में लाथो थन अल्लाह चे तो मुअल न चो या अल्लाह ने मिट्टी वराए नस्ता मथो अल्लाह चे तो मुअल न चो या अल्लाह ने कब्र तैयार थी वैया मिट्टी सा बंद कई थन अल्लाह चे तो मुअल न चो या अल्लाह पूरन वाला मोटी आया है अल्लाह चे तो बला तकूनु न चो जाए मुअल मुझो कुरान माथो चबाते नचो चाहे मुअल नचो मुर्दा नचो
या अल्लाह छा चवास मरी वियो कब्र में पूरे आयस मिट्टी जा मन वधाऊं मोल न चऊस ना रब चे तो न चो चो त न पर दिल में भी न चो त को मरी वियो आ यो जो रिज़्क़ भी खाइदो आ यो जिंदा हुआ यो देती लेती भी कंदो आ यो उधार सुधार भी कंदो आ यो वठंदो भी आ यो दींदो भी आ यो खाइदो भी आ यो पियदो भी आ यो जिंदा। खबर पई ए कंडियारे का मुल्ला तू कहता है हर कब्र मुर्दे की होती है, यहाँ तो कुरान कहता है एक कब्र मुर्दा की होती है एक कब्र जिंदा की होती है। वो जिंदा कौन है? फी सबीलिल्लाह वाला जिंदा है। अल्लाह कहता है चाहे कब्र में है उसको मुर्दा ना कहना। पता चला कि कब्र मुर्दे की नहीं होती है, एक कब्र मुर्दे की है। जो मुल्ला है वो मरता है, उस मुर्दे की कब्र है। जो वलीउल्लाह है वो कब्र में जिंदा होता है। अल्लाह चाहे तो खबरदार कब्र बिन किस्मन जिया एक जीरे जिया भी मोल जिया बिनी कब्र वालन के मोल न चो चाहे इतो साबित हो त आले सुन्नत सच्ची जमात असा चौदा तो वली कब्र में जिंदा है, शहीद कब्र में जिंदा। हाने तवा के खबर पई त कब्र छड़ो मोल जी मोल जी कब्र ते को विंदो ही ना है। अच्छा हे कब्रू है न जेके जिंदा हन जो कब्रू है न साची देती लेती कंदा हूं। हाय हाय ओ अदा वठण सिखे त देण भी वठण सिखे देण भी सिख। इमाम हुसैन आली मकाम अल्लाह आखिरी गाल क्या मौला अली जो लखते जिगर वठण भी जाने पियो ॾियण। घर आयो हेरे तवज्जो बचपन बच्चा केड़ा प्यारा है। बचपन में इमाम सगोरो इमाम आली मकाम सैयदना हुसैन रजी अल्लाह तआला नो हवेली मुबारक में आया तो हजरत हसनुल मुज्तबा केर हसन मौला अली जो पगदार पुत्र हसन केर हसन मुझे सोने नबी पाक जो नवासो हसन अली जो पगदार पुत्र हसन हसनुल मुज्तबा हरणी जे बच्चे सा रात कंदो वेठो वरी आवाज सा नचोई सुभान अल्लाह। छो तो आखिरी टाइम मुझो मुझी मर्जी आ जिते कमाले छो तो दरबार आ हिते सजी रात जागणो आ हिते सजी रात जिक्र करणो आ हिते अज वंट वठणो आ। मां भी वठण आयो आ तू भी वठण आयो अज मिले तो या ना तो मिले दादा चो मिले तो अज वठण आयो। इमाम हुसैन अली मकाम हवेली आयो तो हजरत हसनुल मुज्तबा के ॾिठई हरणी जे बच्चे सां रांद कंदो वेठो। हजरत हुसैन अली मकाम वेझो अची चई भा हसन जी भा फरमाई हे बच्चो काडो आंदी चई नाना का वठी आयो। चई यो मुखे दींदे चई नाना जे हथन जो अम्मा तोखे कीअं ॾियां मां न ॾींदी। अम्मा वटि वियो आहे अम्मा अदा हसन के चओ मूंखे हरणी जो बच्चो ॾे। हेॾे तवज्जो कजाए अम्मा चयो खातून जन्नत फातिमा ज़हरा अल्लाह जेका कुरान जो लोलियूं ॾेई बच्चन खे सुमारी दी कुरान जो लोलियूं ॾेई उथारी दी जागाईंदी हुई अॼु उहा वई आहे हसन हरणी जो बच्चो ॾेसि फरमाई अम्मा मां न ॾींदसि छो नाने जे हथन जो आहे कदर वारो आहियां मां बेकदरो न आहियां मता चवे नानो त मूं तोखे ॾिनो तूं वरी ॿिए खे ॾेई छॾियो आहे पुट भाउ अथई जी नाना मां न ॾींदुसि। इमाम हुसैन अली मकाम बीही जॾहिं अम्मा जो चवण हजरत हसन बच्चो न ॾिनोसि अम्मा घबराए ना मां हाणे जो हाणे नाने खां बच्चा वठी थो अचां। जॾहिं निकतो आहे त हजरत हसनुल मुज्तबा चएसि थो हरणी जो बच्चो त हिकु हुयो नाने वटि मां वठी आयो आहियां ॿियो त अथसि कोन। त हजरत हुसैन अली मकाम चयो हसन मां अल्लाह जे कुरान खां पुछो आहे कुरान तो चवे त इन्ना आतोइना कल कौसर अल्लाह फरमाता है बेशक हमने आपको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को कसीर दिया है। कसीर यानी घणो कुछ हर चीज हर शय तोखे असां ॾेई छॾी आहे। नाने वटि कहिड़ी शइ जी कमी आहे? ए हसन मां हरणी जे बच्चे वठण खां सवा हवेली में दाखिल न थी। हे किताब आहे ही चाहे हिन जो हदियो घणो 100 रुपया मूंखे त मुफ्त मां जो खपाया तो लाहौती वारो ऐलान करे हे करामात
लोढ़ाई फकीर साईं लोढ़ाई फकीर जी दरगाह जो करामतूं आहिनि ऐं इहे करामतूं वठी फकीर ज़िक्र खे वधाइणो आहे ही पढ़ी करे हे वठ 100 रुपयो हदियो आहे पाण ॿिए खे बि ॾे ताजो उहो पढ़ी ऐं ॾिसे त असांजे मुर्शिदनि जूं असांजे वलियनि जूं करामतूं कहिड़ियूं आहिनि हे 100 रुपयो जो हदियो आहे अॼुकल्ह 100 रुपए जो वेलो न आहे किताब तव्हां वटि अचनि किताब ख़रीद कयो अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह किताब वठंदो पढ़ंदो तव्हांजे लाइ बहितर थींदो ॻाल्हि अर्ज़ पे कयमि हज़रत मौला हज़रत इमाम हसन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु उतां हवेली सिद्धो महबूबन जी दरबार में हेरे तवज्जो कयो ओ 15वीं सदी जा मुसलमानो जॾहिं जिब्रील महबूब खे उथारण अल्लाह फरमाए त महबूब जे कदमन जे तिरीअ खे चुमी ॾिजांइ पुठ ते न मथा न ॾिजांइ मथा थियनि महबूब जा कदम हेठि थियनि ईअं न तुंहिंजा कदम हेठि हुजनि महबूब जे पेरनि जी तिरी खे चुमी जाए पर इमाम हुसैन जॾहिं आयो हिकिड़ो पेर महबूब जे सॼे पेर ते रखियईं ॿियो पेर महबूब जे खॿे पेर ते रखियईं महबूब सां भाकुर पाए ऐं पेरनि ते ईअं पियो चढ़ंदो अचे जीअं वण ते माण्हू चढ़ंदो आहे न वण ते हीअं पेर ॾींदो वेंदो आहे ताजो ईअं चढ़ंदे 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 अलम नशरह लक सदरक उन सीने ते आयो इमाम जे सगोरे जा पेर आया महबूबन खे चिपड़ी वियो भाकुर पाए चेहरो चुमी महबूबन चेहरो चुमी इमाम हीअं ॾिसे नाना ॻाल्हि पुछां सवाल कयां इमाम कर सवाल सवाल इहो आहे मां प्यारो आहियां या अदा हसन प्यारो थई अरे मुर्के नथो ॻाल्हि त करन ॻाल्हि त प्यार ॻाल्हि पुछण जो अंदाज़ मुझे महबूब ने फरमायो बई छा बई वरी थोड़ी देर खां जी नाना हिक जी गाल हिक पो हसन के कर प्यारो या मुखे कर वरी पूछे नाना जी हुसैन मां प्यारो आया ता हसन प्यारो थे महबूब ने फरमायो बई नाना हिक गाल कर नंढड़ो हिक महबूब जो बई दफे चई नाना मां प्यारो आया अदा हसन महबूब फरमाए हुसैन कुछ घुरण तो चाहिए तो गाल कर बाकी प्यारा भई आयो पर प्यारा भई आयो जी नाना जे बई प्यारा हूं तो तू हरणी जो बच्चो अदे हसन के दिनो आ मुखे न दिनो मांगने का तरीका सीख हुसैन अली मकाम से अरे तू कहता है नबी नहीं देता पैगंबर कुछ नहीं देता मैं कहता हूँ सब कुछ देता है लेने का मुंह चाहिए लेने का तरीका चाहिए मांगने का तरीका चाहिए अरे ऐसा तरीका जैसा अम्मा खातून जन्नत फातिमा ज़हरा ने मांगा था जब नबी को दावत दी मेरे आमिना के लाल घर में पहुंचे सहाबा के साथ हजरत फातिमा के पास तो कुछ ही नहीं था मौला अली से कहा था तू दावत लेके आ मैं इंतजाम कर लेती हूँ आगे नहीं रोटी पकाई न खाना पकाया फातिमा ज़हरा कुछ भी न पचायो काश ना अली साहब के भी वठी आयो नबी के वठी आयो हाने फातिमा ज़हरा मुसल्लो विछाए हथरा मथे करे चे तो मौला सुञाणे तो मां केर आया मां कंजी धी आया मौला मुझो नालो फातिमा थई मौला मां हसनैन जी अम्मा आया मां अली जी घर ध्यानी आया मां तुझे महबूब जी न्याणी आया मौला दावत तुझे महबूब के कई थम तुझो महबूब आयो थी दावत कई मास मां पर महबूब तो तुझो आ रब फरमायो मलाइको जन्नत जा ताम खणी अली जे घर पहुंचायो महबूब ऐं महबूब जा गुलाम खाए अरे वठण जो तरीको अचे तो फातिमा किए भी वठे किए भी घुरे हेरे तवज्जो कर इमाम हुसैन अली मकाम जरे या गाल कई नाना मुखे हरणी जो बच्चो न दिनोई पुत्र उन वक्त हसन वेठो मां उन खे दिनो आ जो तू वेठो जा त तोखे भी दिया तू होए नाना बच्चा खपन हरणी
महबूब ने फरमायो पुत्र हुजे त ॾियां अल्लाह फरमायो अल्लाह हेरे तवज्जो कर ओ मुल्ला तू कहता है लबे न्याज है, लम यलिद व लम यूलद है, उसको कोई परवाह नहीं है, किसी की नहीं सुनता, मर्जी है। अल्लाह जो महबूब घुरे न तो रब चे तो हरणी जी मौला बच्चा कहनी नहीं हरणी चे तो मौला तो देना है चे ये वनी हुसैन के दे तो के मां ब्याह दी हां ये वनी हुसैन के दे तो के ब्याह दी मुखे चन पे अमराज सिंह काथे प्रोग्राम तो मां